नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त तइलीम जे वफ़ाक़ी वज़ीर तरफ़ां तालीमी बोर्ड जे प्राइवेट शागिर्दनि खे प्रोमोट न करण ते सोच वीचार जारी है। ज़रीए मूजिब तालीम जे बोर्ड जे प्राइवेट शागिर्द खे प्रोमोट न करण समेत 10 ऐं 12 दर्जे जे उम्मीदवारनि खे 4 खां 6% ताईं इज़ाफ़ी मार्कूं ॾियण ते बि वीचार जारी है। तालीम जे वफ़ाक़ी वज़ीर बोर्ड खे मैट्रिक ऐं इंटर जे शागिर्द जी डेटा हासिल करे वरिती है। ज़रियनि जो चवणु आहे त समूरे मुल्क जे 29 तालीमी बोर्डनि में 3 टेक्निकल बोर्ड में तक़रीबन 40 लख शागिर्द दाख़िलाऊं मोकिलियूं आहिनि। मजमूई तौर ते 30 खां 35% प्राइवेट उम्मीदवार सप्ली गॾियल इम्तिहाननि ऐं सुठे नंबरनि लाइ इम्तिहान ॾींदड़ शागिर्दनि में शामिल है। ज़रियनि मूजिब बोर्ड जे गॾियल 3 सालनि जे नतीजनि जो जाइज़ो वरितो वेंदो। नंबरनि जी तनासिब सां उम्मीदवारनि खे प्रोमोट कयो वेंदो। तालीम जी वज़ारत 11 मई ते हिकु अहम इजलास घुराए वरितो। समूरे मुल्क जे तालीमी बोर्ड जे चेयरमैन खे वीडियो लिंक ते इजलास में शिरकत जी हिदायत कई वेंदी, जंहिं में 9 ऐं 10 जे शागिर्द जे इम्तिहान बाबति पिणु वीचारियो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।